कंबर में पीपी शहीद भुट्टो तरफ़ां कंबर शहजादकोट ज़िले में 1 खां 4 ग्रेड जे नौकरियुनि में मेरिट जी लताड़ ऐं ॿियनि ज़िलनि जा माण्हू भर्ती करण ख़िलाफ़ कारकुननि ऐं मुतासिर नौजवाननि क्रिकेट ग्राउंड खां DC कंबर जो अलामती पुतलो ठाहे गॾु हथे रखी नारेबाज़ी कंदा एहतिजाजी मुज़ाहिरो करे डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब अॻियां धरणो हंयो। उन मौक़े ते मोहम्मद जान बुरोही, मीर चांडियो, इरफान गोपांग ऐं ॿियनि जो चवणु हुयो त कंबर ज़िले में 1 खां 4 ग्रेड जे भर्तियुनि में हिक तरफ़ मेरिट जी लताड़ ऐं नाइंसाफ़ी कई वई आहे त वरी ॿिए पासे ॿियनि ज़िलनि जे माण्हुनि खे भर्ती करे ज़िले जे अवाम जे हक़ ते धाड़ो हंयो वियो आहे। हिननि चयो त डिप्टी कमिश्नर कंबर इमदाद अली अबड़ो 25 खां वधीक लाड़काणे ज़िले ऐं पंहिंजनि 2 भाइरनि समेत 25 ॼणनि खे भर्ती करे बदउनवानी कई आहे। हिननि अख़्तियारियुनि ऐं सिंध सरकार खां घुर कई त मामले जो नोटिस वठी ॿाहिरियुनि ज़िलनि जे डोमिसाइल ते भर्तियूं रद्द करे इंसाफ़ कयो वञे। कैमरामैन आदिल खोसो सां गॾु मोहम्मद मिठल खोसो, कोशिश डिजिटल कंबर।